बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबा कंपेरी स्टेज ते वेठल उलमा इकराम ऐं असगिरिया इल्म व अमल जा उहिदेदारान, पिंडाल में वेठल सिंध मां कुंड कुंड मां आयल तहरीक जा साथी मेंबर मोमिन, मुझे भेण माई मायरूं, अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरीं थैलेसीमिया जेको साईं अल्फाज़ वरितो, घणनि दोस्तनि खे थैलेसीमिया जी बीमारी जी ख़बर न हूंदी, पर हाणे 80% अवाम शरीर आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया, हैंडफिल ऐं अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन जेके एतिरी सतह ताईं पहुतल आहिनि त हाणे हर ॻोठ में कुंड कुंड में बीमारियूं ज़ाहिर थी वियूं आहिनि। घणो टाइम न वठंदासीं। थैलेसीमिया हिकु मोलिसी जिन्याती जेनेटिकल डिज़ीज़ आहे। थैलेसीमिया जो जनम ऐं हुनजी तशख़ीस जेका थींदी आहे पैदाइशी 6 महीननि खां थींदी आहे। तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी जॾहिं ॿारु पैदा थींदो आहे त 6 महीननि ताईं हुनजो माउ जो रतु हुनजे जिस्म में हूंदो आहे, छाकाणि त हीअ जेका जिन्याती बीमारी आहे ऐं माउ जो रतु हुन ॿार में आहे 6 महीननि जे उमिरि में उहो ॿारु पीलो थींदो वेंदो, हेॾो थींदो वेंदो, आख़िर इहा पोज़ीशन ईंदी त हुनजी वालदान वारियो कंहिं डॉक्टर ॾे वेंदा। सभ खां पहिरीं असांजे ॻोठाणे में नंढो डॉक्टर आख़िर रेफर थियो वॾी हॉस्पिटल में, उहो जॾहिं हिकु टेस्ट कई वेंदी आहे ऐं हुनजी तशख़ीस थींदी आहे त हीअ बीमारी थैलेसीमिया आहे ऐं उहो वालिद ऐं वालदा जॾहिं डॉक्टर जे साम्हूं रिपोर्ट खणी वेंदा आहिनि त डॉक्टर साहब ॾाढो इलाजु करायो आहे, हाणे असांजे ॿारु जेको आहे सो मुसलसल रत जी घटिताई, बेचैनी, बेक़रारी, न खीर पीए थो, न सही तरह सां सुम्हे थो ऐं दिलि जो धड़को तमामु तेज़ थी वियो आहे। त आख़िर हीअ रिपोर्ट वारे असांखे ॿुधाइण खां बाद असां छा मसइलो आहे। जॾहिं डॉक्टर साहब रिपोर्ट ॾिसी ऐं हुन माउ पीउ खे चेहरनि में ॾिसी ऐं जॾहिं प्रेज़ेंट कंदो आहे त तव्हांजे ॿार खे हिकु थैलेसीमिया जी बीमारी आहे ऐं जॾहिं डॉक्टर चवंदा आहिनि त डॉक्टर साहब आयो छा थैलेसीमिया असांखे दवा ॾियो त हुन ॿारु सही थी वञे, ऐं जॾहिं डॉक्टर हुननि खे ॿुधाईंदो आहे त तव्हांजो ॿारु हिन वक़्तु सॼी ज़िंदगीअ में पंहिंजो रतु नथो पाए सघे ऐं सॼी ज़िंदगी हुनखे भारी रतु लॻंदो हर ॾींहं खां पोइ, त यकीन ॼाणो उहो क़यामत जो ॾींहुं हूंदो आहे हुन माउ पीउ जे लाइ। हुनजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदी आहे। त असां हिकिड़ी नंढड़ी जेकॾहिं घर में या असांजूं भेणूं घर में कपिड़ा सिबंदे हुननि खे हिकिड़ी नंढड़ी निंड लॻी वेंदी आहे त जल्दी असां प्लास्टर सनी प्लास्टर को मल हणंदा आहियूं त हीअ मासूम ॿार जेके हर कंहिं ॾींहुं पंहिंजे जिस्म में धारियो रतु लॻाइनि था ऐं पंहिंजे जिस्म सां जिंदो रहनि था, हुननि खे का ख़बर न आहे त हुननि जी ज़िंदगी कैसी। कैंसर दुनिया जी किने मां किनी बीमारी तव्हां ॿुधो हूंदो, उनजो फ़ैसिलो थी वेंदो आहे त कैंसर 6 महीना, साल, 1.5 साल, जॾहिं दवाऊं अची वियूं आहिनि 2 साल, 2.5 साल, या उहो हिसो पैरालाइसिस थींदो आहे, उनखे कटियो वेंदो आहे, उन खां पोइ बि हुनजो जरासीम अची दिमाग़ ते पहुचंदो आहे, उहो पेशेंट एक्सपायर थींदो आहे। पर थैलेसीमिया जेसीं हुननि खे ब्लड मिलो तेसीं हिन जी ज़िंदगी वधंदी। ऐं मां इंतिहाई बल्कि थैलेसीमिया फेडरेशन ऑफ पाकिस्तान सिंध चैप्टर में 16 सोसाइटियूं आहिनि ऐं उन्हनि जे तरफ़ां बि निहायती शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जो, स्पेशल जेका असांजी तहरीक असगिरिया इल्म व अमल जेका पूरी सिंध में अलहमदुलिल्लाह ईअं कमु करे पई। यकीन ॼाणो खोड़ सारी एनजीओज़ ईंदियूं आहिनि, 2 साल कमु करे विथड्रॉ करे वेंदियूं आहिनि, या असांजी कम्युनिकेशन हूंदी आहे त यकीन ॼाणो
बल्कि उन्हनि घरनि ते वई आहे जिथे उहे मासूम ॿार जिथे उहे मज़लूम मरीज़ जेके रत जा मोहताज हुआ ऐं साईं रांधेकी हमेशह हुजे पई त जेका असां परे परे वञी था उहा दावत ॾियो त साईं पाण हली उन इदारे में ऐं इहा नेकी खणी आया हुआ खुलस्तान कैंपूं साईं असांखे हिन मोहरम में खणी आया 30 खां 40 कैंप्स हुयूं त असां उन्हनि मां जेके कैंप्स करियूं आहिनि हिकु ॾींहं जे अंदरि 600 खां मथे मोमिननि रत जो वधियो ॾिनो साईं जे प्लेटफॉर्म तां हिन स्टेज ते जेके साईं चयो त ब्लड डोनेशन जे हवाले सां एडवांटेज जेके फ़ाइदा आहिनि रत जा तव्हां 17 साल खां 55 साल जी उमिरि ताईं रत जो वधियो ॾेई सघो था 50 किलो जो वज़न हूंदो आहे उन खां घटि वारो अफ़राद रत जो वधियो नथो ॾेई सघे ऐं हिकु रत सां 3 इंसानी ज़िंदगियूं बचनि थियूं छाकाणि त रत जा 3 जुज़ा प्राइवेट उन्हनि कढी वेंदी आहे थैलेसीमिया के ॻाढ़ा जुज़ा खपनि हीमोफीलिया के अछो रत खपे या जेको सड़ी वञे थो रोड एक्सीडेंट थियनि था या को फायरिंग या कोई अहिड़ा वाक़िया थियनि था या डेंगी फीवर में प्लेटलेट्स जी ज़रूरत हूंदी आहे माना हिकिड़ो डोनर हिकिड़ो मोमेंट जेकॾहिं हिकिड़ी थैली साल में रत जो वधियो ॾिए थो त हू 3 इंसानी ज़िंदगियुनि खे बचाए थो ऐं अॼु थैलेसीमिया सेंटर नवाबशाह 1500 इन मूसी मर्ज़ में मुब्तला ॿार रजिस्टर्ड आहिनि ऐं तव्हां सभिनी जी कोशिशुं सां जेको बि 600 खां मथे ब्लड आयो आहे ऐं हुननि मासूमनि में उहो ब्लड लॻल आहे असांजी रतनि जो हुन में रत शामिल आहे तव्हां मम्मनि जो रत शामिल आहे अॼु उहे बचा पंहिंजे वालिद वालदा पंहिंजे घर में ऐं माशाअल्लाह बहितर ज़िंदगी गुज़ारनि पिया इन जो सॼो क्रेडिट तव्हां सभिनी जो आहे ऐं मौला असांखे इहो अजर क़बूल फरमाए जिथे बि ॿार उहे ख़ुशि रहंदा जिथे उहे ॿार पंहिंजे गलियुनि में डोड़ींदा छो त उनजे जिस्म में तव्हांजो रत बि शामिल आहे ऐं उहो कतिरो कतिरो जेको आहे सो इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त आख़िरत में उहो कतिरो असांखे थी सके तो असांखे दोज़ख मां जन्नत पहुचाए आखिरी मैसेज त हीअ बीमारी कंहिंजे बि घर में अची सघे थी छाकाणि त असांजे पाकिस्तान में 2.5 खां 3 लख थैलेसीमिया कैरियर पैदा थिए थो ऐं जीअं असां सभु हिते तक़रीबन 1000 जे लॻभॻि आहियूं त इन्हनि खे सभिनी खां मुंहिंजे ख़्याल त काफ़ी अफ़राद खे पंहिंजे ब्लड ग्रुप जी ख़बर न हूंदी इहा त हिकिड़ी नंढी ॻाल्हि थी वई ऐं ॿियो जेको थैलेसीमिया माइनर आहे माना जीअं असां सभु वेठा आहियूं सिहतमंद ब्लड बि ॾियूं था खाऊं पियूं था असांखे ब्लड रत नथो लॻे पर जेका जलियाती जी बीमारी जेका ॻाल्हि कईसीं त असां में जिस्म में हिकिड़ो कैरियर मौजूदु आहे जेको थैलेसीमिया कैरियर आहे जेकॾहिं हिकिड़ो मर्द शादी करे थो हिकु औरत सां ऐं उहा औरत बि थैलेसीमिया माइनर जो शिकार आहे बनिस्बत सिहतमंद हूंदी त उन्हनि में जेके ॿार पैदा थींदा 25% थैलेसीमिया मेजर जा थींदा ऐं जॾहिं थैलेसीमिया मेजर ज़ाहिर थी वियो पोइ उन जो दुनिया में कोई इलाज न आहे सवाइ ट्रांसप्लांट बोन मेरो ऐं जेको असांजे पाकिस्तान में 95% कामयाब न आहे 1 करोड़ जो ख़र्चो आहे ऐं उहो कामयाब न आहे त अॼुकल्ह असांजे अंदरूनी सिंध में गुरबत जो एतिरो आहे त हू किथां ट्रांसप्लांट बोन मेरो कंदो त हिन प्लेटफॉर्म ते सभिनी नौजवान बुज़ुर्गनि खे इहा अपील कंदासीं त महिरबानी करे जेके तव्हां पंहिंजे औलाद जूं नंढनि भाइरनि जूं भेणुनि जूं धीअरुनि जूं शादियूं करियो था त ज़रूरी आहे त हिकिड़ी नंढड़ी टेस्ट थैलेसीमिया जी करायो छो त हीउ ओचितो ॿार अची घंटी वॼाईंदा
मिनिस्टर घर में ॿार पैदा थींदो त मां थैलेसीमिया में जरायां ऐं मूंखे हर 10 ॾींहं ते रत ॾियो। हिकिड़े बुखार जे लाइ असां ॾाढो ॾुखियो डॉक्टर वटि पहुचंदा आहियूं। हीउ त हिकिड़ो वॾो मरहलो आहे ऐं सो रत जो। आख़िर में मां पंहिंजे थैलेसीमिया सेंटर जो थोरी वज़ाहत कंदो हलां। थैलेसीमिया केयर सेंटर सोसाइटी हाउसिंग नवाबशाह में आहे। 2007 में ये इदारो एस्टेब्लिश थियो, जेको प्लान 5400 स्क्वायर फीट हुयो। इहो कंहिं औरत पंहिंजे मुड़ुस जे नाले ते उहो डोनेशन कयो। उन डोनेशन में 2 कमरा ठहिया। 2 कमरनि मां अलहमदुलिल्लाह 2 मंज़िला 10 ॿार ईंदा हुआ। हाणे उहे 100 ॿार डेली अचनि पिया। अञा जेको बंदो जेको 2 ॿारनि ते मानी स्टार्ट कई ऐं उहा अॼु जेके बि रोज़ मरीज़ अचनि था ऐं उन्हनि जा वालिदैन ऐं जेके मिट माइट आहिनि गॾु ॿार सां ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ उहो लंगर उन माण्हुनि जे लाइ जेकॾहिं टाइम हुजे त हिकिड़ी मां वज़ाहत कंदो आहियां त इहा मानीअ जो 2007 जे जून महीने में गर्मी जो टाइम हो त असां वटि टोटल 4 ॿारनि खे बेड लॻल हुजे। 3 कमरा असां वटि हुजनि। हिकिड़ी कुंड में नंढी ऑफिस हुजे। 5-6 मुलाज़िम हुजनि जेके उते उन्हनि खे ब्लड वग़ैरह हणनि पिया। त मुंहिंजी ऑफिस में हिकिड़ो अहिड़ो शख़्स आयो जेको बसूरत हुनजी पर्सनैलिटी मां इहो ज़ाहिर पियो लॻे त हीउ माशाअल्लाह अमीर तरीन शख़्स आहे। पर हुनजी अखियुनि मां ज़ारो ज़ार गोरा हुजनि त जल्दी मूं विहारियो। मूं सम्झो त हिननि जे नंढड़े खे या का नंढड़ी का मरीज़ आहे पुट आहे त हुनखे थैलेसीमिया ज़ाहिर थी आहे, इन करे परेशान आहे। जल्दी मूं विहारियो, छोकिरे खे चयमि पाणी पियारियो, पुछो मां साईं सब ठीक हो जाएगा, आप थैलेसीमिया सेंटर में आए और इंशाल्लाह आपका बच्चे का मसला हल होगा। तो पानी पीछे से यार सच ये बताऊं, आया था इस हॉस्पिटल में, मैं यहाँ का नहीं हूँ। लाड़काना में मेरे नौकर की मदर डेथ हो गई थी। नौकर छोटा था, आज जवान है, उसकी मदर डेथ हो गई थी। तो मैं मेरी फैमिली वहाँ पर दुआ के लिए गए थे। मेरे बच्चे गाड़ी में ही, मैं कार्डियो पेशेंट हूँ, मेरे सीवियर हेडेक हो रहा है, रोज सर में दर्द है। किसी ने बताया कि सही यहाँ ब्लड प्रेशर चेक होगा, हॉस्पिटल अभी नहीं बनी है। तो मैं जैसे आया कि पहले कमरे में एक बच्चे को खून लगा हुआ था, बे कमरे में आया तब में तो 12 के रत लगा हुआ। जब टे कमरे में आये तो उन्हें में मुंह ॾिठो त हिकु पूरी ॿार उन्हें में रखियल हुअसि हुनजे पंहिंजे रह मां मानीअ जो हेतिरो टुकड़ो, उन में खंड विधियल हुई। पंहिंजे बच्चे के जेको आहे खंड सां मानी खाराए पई तो वो उते जो सामान ये क्या जुल्म कर रही है, बच्चे को खून की कमी है और आप जो है कि शुगर के साथ इनको रोटी खिला रही है। तो उन्हें जो बाबा मां मोरे का परे ईंदी हुअमि, मूं वटि पैसा कोन्हनि किराए जा, बाक़ी मां हिननि खे भाॼी मानी किथां वठी ॾींदुसि। तो वो अंदर रोए पियो कि मैं आया था अपने सर के दर्द के लिए, लेकिन अब ये चुभन मेरे दिल में हो गई है। इतने गरीब इलाके हैं, हुई साईं वियो असांजी वेझे होटल ते। बराबरि होटल वारो आयो ऐं उन चयो साईं जेतिरा बि तव्हां वटि ॿार हूंदा, को शख़्स आयो उन चयो त हुन ॿारनि जी मानी, हुनजे माउ पीउ जी मानी मुंहिंजे तरफ़ां अॼु 2017 10 साल थी विया। होटल वारो चए थो साईं हुन माण्हू खे चयो असांजे अकाउंट में पैसा बंदि करे, छाकाणि त 70 ॿारनि जी मानी वञे थी त हुनजो पैसो खोड़। त अहिड़ियूं काफ़ी हेल्प हिन इदारे सां तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। हिकु शर्त त शादी खां पहिरीं हिकु नंढी टेस्ट कराए हिन अज़ियतनाक बीमारी खां पंहिंजे औलाद खे महफ़ूज़ रखो। थैंक यू सो मच। बड़ी मेहरबानी डॉक्टर बड़ी